लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे सिंध तोड़े पाकिस्तान जो मशहूर सियासी अगवान सिंध जो क़ौम परस्त तौर मशहूर रहनुमा कई ज़माना कई वाक़िअनि जो इनी गवाह सैयद शाह मोहम्मद शाह साईं सां असांजी संदन घर ते गुज़िरियल दफ़े कचहरी थी। अॼु साईं महिरबानी कई आहे लीडर टीवी ते पाण आहिनि मौजूदु अचूं त हुन सां ॻाल्हियूं कयूं। मां आख़िरी ॻाल्हि हीअ कयां त गुज़िरियल दफ़े जेका असां ॻाल्हि निशस्त पूरी कई उहा साईं ॿुधायो पिए त 11 सेप्टेम्बर 1970 ते JSSF स्टूडेंट फेडरेशन कीअं थी ठहे। अचो त उतां ई शुरू था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। बसि मूं ॻाल्हि बि करे छॾी सवाल बि करे छॾियो। बिस्मिल्लाह। सर अर्ज़ु ई आहे असांजे शागिर्द तनज़ीम सिंध नेशनल फेडरेशन 2 सर्वे जाम साकी असांजे दरमियान उहो थियो JSSF था एंटी वैल्यू फ्रंट सिंध मुतहद हुननि जो मौक़िफ़ बिल्कुलु दुरुस्त हुजे। हुननि जो रेडो खोड़ो काज़ी आया आहिनि त असीं छॾींदासीं। खोड़ो राशिदी खोड़ो काज़ी अकबर राशिदी सभु त पोइ वरी इन तां असांखे JSSF सां गॾु रहणो असां फ़ैसिलो कयो। ॿुधिजो हाणे कीअं फ़ैसिलो सिंध नेशनल ग्रुप में मूंखे इन में आमादा करण में सपोर्ट कयो JSSF जी सपोर्ट कजे ऐं उन सां गॾु बीहणो। उन में 2 माण्हू जो वॾो किरदारु हिकिड़ो जो नालो मोहम्मद इब्राहिम जो हुयो ॿिए जो नालो शेख मुबारक अयास शेख अयास। मूंखे जोए साहब चयो साईं JSSF रहेलो इन में ओरेंट होटल में मूंखे चयो बाबा ॻाल्हि ॿुधो हाणे जॾहिं हीउ तूं ग्रुप त ठहियो आहे पर तूं कीअं कंदे पुछां हीअं कंदुसि चए पोइ हाणे हीअं कर तूं टूअर कर। मूं टूअर शुरू कई मूंसां गॾु त तंहिं ज़माने चंद हुआ अज़ीज़ भंगवार सिकंदर भंगवार इस्माइल वसाण वग़ैरह मौला बख़्श वग़ैरह। पोइ वरी मां निकितुसि टूअर में। पोइ जोए साहब सॼो अरेंज कयो टूअर। जोए साहब को अयाज़ा खे चयो सखर में साईं शमसुद्दीन शाह खे चयो इहे सभु नेशनल पार्टी जा बि आहे। ऐं पोइ मां सखर वियुसि। हाणे सखर में नबी खोसो हूंदो कम्यूनिस्ट पार्टीअ जो उहो हुन पासे जो सपोर्टर JSSF जो पुराणो हो पर बहरहाल 3 सियासी माण्हू सखर जा 4 शेख अयास शमसुद्दीन शाह ऐं फताह मलक अञा त ज़िंदा वेठो अथव। हा फताह मलक इहे सभु ऐं पोइ इन्हनि चौथों केरु साईं? शेख अयास शम्स साहब फताह मलक शम्स साहब ऐं हसन हमीदी हसन हमीदी ऐं तंहिंखां पोइ थोरो घणो रशीद भट्टी पर घणो थोरो घणो बहरहाल पोइ इन्हनि इहे अदीब दानिश्वर पोइ वरी मूंखे शागिर्द गॾे ॾिनो घुराए ॾिनो जंहिंमें आबिद शाह मुसवी मुख़्तलिफ़ स्टूडेंट हुआ जेके आहे पोइ उन्हनि मूंसां जॉइन कयो सिंध नेशनल फेडरेशन। अब्दुल हक चूहान सखर में मूंखे वठी ॾिनो। पोइ वरी साईं शमसुद्दीन शाह साईं नूर मोहम्मद शाह न सेक्रेटरी उन वाल साहब वॾो अदीब दानिश उन साईं नूर मोहम्मद शाह जेको होम सेक्रेटरी हा उन जो मामू साईं शाह मोहम्मद शाह जो सालो शाह मोहम्मद होम सेक्रेटरीअ जो पुटु पीओ। पोइ वरी साईं शमसुद्दीन शाह नैब नेशनल पार्टीअ जो सखर जो सदर। पोइ साईं शमसुद्दीन वॾी दावत कई न माण्हू सॼे 40-50 जंहिंमें शागिर्द वकील सियासतदान पोइ अलाए JSSF फैमिली जे करे या मुंहिंजे करे मूंखे ख़बर न आहे उस्ताद अयाज़ बोर्ड में। पोइ इहो हिते ई असांजो पोइ स्टार्ट थी वियो। इन विच में जॾहिं असांखे किसो पहिरां JSSF कीअं थी ठहे मूंसां कॉन्टेक्ट कयो राब्तो कयो मोहतरम यूसुफ टालपुर साहब ज़िंदा हयात वेठो आहे MA में मुंहिंजो दोस्त बि मुंहिंजो सियासी अॻुवाण बि रहियो आहे मुंहिंजो सीनियर बि रहियो आहे। उन जो हो JSSF नौजवान महास उन छा तनज़ीम जो नालो JSSF नौजवान उन में फताह अब्दुल फताह अब्द इन क़िस्म जा माण्हू हुआ ॿिया कुझु हुअसि अब्दुल फताह अब्द दड़े वारो बठोरे वारो इहे सभु हुन सां हुआ। पोइ वरी शागिर्द विंग ॾाढी हुई हिननि शागिर्द विंग कान्हे पर उन में हो इक़बाल तरी जो ख़ासि हो यूसुफ टालपुर माना त इक़बाल तरी लास्ट हो इक़बाल तरी। त पोइ वरी मूंखे चयो यूसुफ त पाण PR JSSF नौजवान वारो इहो नामुमकिन न चए असीं बि साईं JSSF सां गॾु आहियूं हीअं हूअं गॾिजी कयो तूं हीअं कयो सॼो सिस्टम खणी JSSF नौजवान महाल मुंहिंजो न हीअं कयूं त शागिर्द तनज़ीम अलॻि था ठाहियूं
फार्मूला मुंहिंजो, बाक़ी तूं जीअं 2000 रुपयो हलाए, बाक़ी तूं पंहिंजो सेक्शन ॾेई त स्टूडेंट पॉलिसी ठाहियूं त नई तंदी जेको नालो GSSF जो हूंदो, इहो तो वारो नेशनल कोन हलंदो। मूं चयो क़बूल आहे। पोइ नालो तइ थियो GSSF स्टूडेंट फेडरेशन बिटवीन मी एंड यूसुफ टालपुर साहब। पोइ यूसुफ टालपुर सां पोइ चंद पंहिंजे सेक्शन ॾिनो, उन में हिकिड़ो हो इक़बाल तरीन, ॿियो अयूब धामरा, ऐं इन क़िस्म पंहिंजे 6 2000 मूंखे ॾिनई। हाणे ठाहियो, पोइ असां वेही पाण में सेटल कयो त हाणे छा करे। पोइ होटल जबीस, सिंधियुनि जी होटल इहा वॾी होटल जबीस प्रेस कॉन्फ्रेंस थी मुंहिंजी ऐं इक़बाल तरीन जी जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस। असां ॿिन्ही ऐलान कयो त हाणे असां ॿई शागिर्द तंज़ीमूं ठाहियूं था। हू हुननि जी जीअं नोट जे हाणे मां जो शागिर्द सेक्शन ख़तमु, सिंध नेशनलिस्ट ग्रुप ख़तमु, GSSF फेडरेशन। पोइ हिकिड़ी कमेटी ठाही अथऊं, मदर अली सिंधी में बि इन में पढ़ी सघनि, मदर अली सिंधी बि हो, ॿिया बि हुआ। पोइ वरी असां वरी पोइ हिकिड़ी कमेटी ठाही, उन कमेटीअ में हुननि जी तरफ़ां 5-4 माण्हू, मुंहिंजी तरफ़ां बि हुआ। मुंहिंजे तरफ़ां मदर अली सिंधी, मौला बख्श लिगारी ऐं पंहिंजो सलाहदीन पवर, हमीद राही, अब्दुल रही कुरैशी जो जेल सुपरिटेंडेंट हो, इहे सभु जो इहे मुंहिंजे तरफ़ां हुआ, हुननि जे तरफ़ां 5-4 हुआ। पोइ वरी ठही कमेटी ठही, ॿिन्हिनि कमेटी चयो भला हाणे तेसीं ताईं छा करे, वरी तेसीं ताईं चयो बसि सदारत ॾियो। हुननि घुर कयो इन GSSF सदारत, GSSF 2000 वारा सेक्शन खे खपनि। असां ॾिनी इक़बाल तरीन ॾिनी पंहिंजो सदर जनरल सेक्रेटरी, असां सेक्शन ॾिनो, मुंहिंजा दोस्त मूंखे कयो। पोइ वरी चयो त हाणे इन जो पोइ असांजे हिन आइनी मंशूर कमेटी ठही। उहा कमेटी ठहियो, उन जूं मीटिंग सिंधी यूनिवर्सिटी में थींदी रहियूं, ऐं रूम नंबर 13 में मीटिंग ख़ासि कमेटी थी। रूम नंबर 13 इंटरनेशनल हॉस्टल में जेको हूंदो इक़बाल तरीन जो कमरो, जंहिंमें असांजी मीटिंगूं थियूं, जंहिंमें जो झंडो तइ थियो इहो कुहाड़ी वारो। ऐं झंडे लाइ बि 3-4 प्रोपोज़ल हुआ मुख़्तलिफ़ आहे। इक़बाल तरीन जो इहो त झंडो ॻाढ़ो हीअं हुजे पर उन में कुहाड़ी हुजे, ऐं मुंहिंजे तरफ़ां त न, इन में कलम हुजे। कलम करो हू जेको थींदो आहे इहो काठ वारो तिलक उहो इहो कलम ठाहियूं। इन सुर तख़्ती लिखबी उहो मुंहिंजो इहो मुंहिंजो शागिर्द त थी भले कलम कुहाड़ो न, कुहाड़ो भले बि तव्हां नौजवान मां जो कयो, पर हीअ न नेट हुते हरी हरी असां वारनि खे बि कुहाड़ो वणियो। सभु शइ कुहाड़ो क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल थी जमहूरियत फ़ैसिलो थी वियो। जो हाणे छा थींदो, हाणे इहा कमेटी फ़ैसिला पई करे, इहो सदर सेक्रेटरी हूंदो, पर हाणे जी इलेक्शन थींदी, इंतिखाबात थींदी। असांजा बि काउंसलर हूंदा, घणा हूंदा, हिननि जेको लिस्ट ठही सिंध मां काउंसलर लिस्ट असां वटि घणी हुई, हुन वटि घटि हुई। GSSF नौजवान मां जी लिस्ट हुई एॾी कान्हे, असांजी लिस्ट एॾी वॾी थी जो बाबा हाणे पहिरीं कन्वेंशन किथे थी तइ न थियो, तेसीं छा थियो त हीअ त 11 सेप्टेम्बर 70 तेसीं साईं GSSF जी इलेक्शन थी वई। 1970 नेशनल असेंबली वारी 1970 में अची वई। असीं सभु इलेक्शन में लॻी वियासीं। अमानला शेख बि हिन में ख़ासि हो, असांजे आइनी मंशूर कमेटी उहो मेंबर हूंदो, त अमानला शेख असीं सभई गॾिजी असां जेको सो इहा ठाही, कमेटी ठाही, झंडो वॾे प्रपोज़ल थियो। पोइ वरी इहो इलेक्शन में हली आहे, हू बि इलेक्शन में, असीं बि इलेक्शन में, इहा 1970 त वियो गुज़र इलेक्शन में। तेसीं सदर इक़बाल तरीन, सेक्रेटरी मां, इहा कमेटी अमानला शेख। इहा कमेटी हुई या कमेटी कमेटी न ओदा कमेटी हा सदर ऐं सेक्रेटरी ॿई कमेटी माना केरु सदर जेसीं ताईं वरी काउंसिल सेशन थिए न, पोइ वरी सदर केरु आहे? सदर इक़बाल तरीन जी, सेक्रेटरी शाह ऐं मदद अली सिंधी, मदद अली सिंधी खे इहे लिख पढ़ ॾिनासीं। अच्छा, पोइ सेक्रेटरी इतलात हो असांजे SNSF नेशनल ग्रुप जो हो हिकिड़ो, पर उन खे असां कोन हिन मां उन जो नालो हो पीर मज़ार रख। अच्छा, मूंसां गॾु हूंदो न पीर मज़ार सां SNSF नेशनल ग्रुप जो सेक्रेटरी इतलात हो। त ख़ैर त पोइ ख़ैर हीअ थियो, हाणे पाण अचूं त GSSF हाणे तव्हां इलेक्शन में हू बि इलेक्शन में लॻी वियो। इक़बाल तरीन साईं GSSF जी महिर में, असीं बि साईं GSSF सभु इलेक्शन में 7 जी इलेक्शनूं थी वियूं। इहो माना कोहिस्तान मालकोहिस्तान जोही सेवण कोटड़ी हिकिड़ो जोही तहलको, दादू सेवण तहलको ऐं कोटड़ी तहलको, इन 3 तहलकनि ते मुश्तमिल। कोहिस्तान
कोहिस्तान तेलकोट माल कोहिस्तान इहा इलेक्शन थी 70 वारी। पोइ साईं जी एम सां इलेक्शन हाराई, पीपल पार्टी खटी। ऐं पोइ वरी उन खां पोइ वरी असांजो साईं जी एम सां हाराइण खां कुझु नौजवान असांजा सदमन में अची विया। मां तव्हांखे हिस्टोरिक ॻाल्हि थो ॿुधायां, कुझु असांजा नौजवान सदमन में अची विया, जो ख़ासि तौर सां अमान शेख वधीक सदमे में अची वियो। उनजो साईं जी एम सां कुर्ब हो न, अक़ीदत हुई न। त केरु रुना पिए, केरु सिंधी क़ौम खे गारियूं पिए ॾिनो, केरु कीअं पिए कयो। असीं आयासीं साईं वॾे साईं परवाही कान्हे, वेठो ईअं जी माण्हू एॾे वॾे दरिया जे बगुले ते वेठासीं सन में। हा, परवाही कान्हे, ॼण हाराए खटण ख़बर ई कान्हे, कचहरी पे खिल भोग पियल। हिते साईं चयो बाबा हाणे आउं लिखणु पढ़णु कमु कंदुसि। बुनियादी तौरु लिखणु पढ़ण वारो हुउसि, हरू पर अमली सियासत में मूंखे हाणे करिणो कोन। हाणे सियासत सां रिटायरमेंट करे वेहंदुसि, वेठो किताब पढ़नि। पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ त आहियो, जे पढ़ाइण किताब सिस्टम हलाइजो। हिते केॾी चयो त साईं असीं कोन था सियासत कयूं, असां सियासत छॾी। हिन शख़्स चयो सियासत कंदुसि। जी बाबा कहिड़ी सियासत कयां? जहिड़ी बि कयां, आउं सियासी कारकुन सियासत कंदुसि, मां सियासी कारकुन आहियां सियासत। चई केॾे मुंहिंजो प्लेटफार्म ठहियलु आहे, इन खे खणंदासीं। चयो ठीकु आहे, इहो सुठो अथई, जो इहो कयो त जेके हिन बाबा जेके अथई गॾिजी हलो पाण में, त भले गॾिजी हलो, मुंहिंजे तरफ़ां मोकल अथव। पर मां लिखणु पढ़ण जो कमु कंदुसि। छो मूं वटि टाइम अॻे बि कोन हूंदो, सियासत में मूं वटि टाइम आहे कोन, हाणे मूंखे किताब ॾे लिखणु पढ़णु जो थींदो। ख़ैरु घणा रुना मौला पंहिंजो ही घणो रुनो, अमानला मौला बख्श निगारी, बाक़ी असीं सभु ख़तमु थियो। हाणे छा कयूं? हाणे इहा त 70 यूसुफ टालपुर यूसुफ टाल इन महिल गॾु आहे। गॾु जीअं सॼो तरबाज़ हो न न उहो गॾु आहे न। गॾु पोइ गॾु पोइ वरी थियो हुयो यूसुफ टालपुर गॾु रहियो आहे, मुस्तक़िल गॾु रहियो आहे। साईं जी एम सां जेके नौजवान स्टूडेंट लीडर गॾु रहिया, मुस्तक़िल गॾु रहिया, तंहिं यूसुफ टालपुर ऐं यूसुफ निगारी ऐं मुजीब पीरज़ादो, अब्दुल मुजीब पीरज़ादो। साईं सां इहे असांजा सीनियर हुआ, इहे गॾु गॾु रहिया। तव्हांजे इहा सुवालु पुछो हिन बाक़ी हाणे अचूं था पाण जी सुठो आहे। पोइ थी वियो 1971 में थियो, हीअ जो बांग्लादेश जो इशू थी वियो न, ईस्ट पाकिस्तानी फ़ौज कशी थी। हाणे आउं हिस्टोरिकल ॻाल्हि थो ॿुधाई, या तो मूंखे कान तव्हां कान पियो, मां थो ॿुधाए, हाणे अॼु थो ॿुधाई। छाकाणि हिस्ट्री हिसो आहे। साईं जी एम सैर खे 1971 में पीर अलीमद शाह राशिदी आई मिलणु। उन साईं खे ॿुधायो त हिननि जा ॾंद तिखा थी था वञनि, हिननि जा ॾंद तिखा थी था वञनि, ही बंगाल ते हमिलो कंदा, वारो कर वञ मुंहिंजी मूंखे ॿुधाए। इहो बिल्कुलु हिस्टोरिकल जो रोल आहे त ॿुधाइबो न, छाकाणि तुंहिंजो हिस्ट्री साईं वॾे न को के हम न को तम राशिदी जो माना फाइनल। साईं चढ़ियो जहाज़। हाणे पोइ धंधोदारी कयल आहे, इमदाद शाह नवाब शाह में, अमीर शाह पंहिंजी ज़िंदगीअ में। पोइ मुंहिंजो मामू इरफान शाह जो वालिद साहिबु सैयद महमद शाह मामा खे घुराई, बाबा महमद शाह हाणे आउं वञा थो बंगाल में मोटी आउं वञी वेंदुसि सऊदीअ। पोयां ॿनी वारो तूं संभाल, ॿनी वारो ख़र्च कबाटो घर जो हलाए, तूं त सन में रह। उहो ईअं थियो त शेख साहिब सां जो साईं जी सां मिलियो 1970 में। अॼु 25 मार्च थो थिए थो, उन खां अॻे साईं जी सां शेख साहिब खे ॿुधायो हीअ थींदो, हीअ थींदो, हीअ थींदो। चुपचाप में बुटे हुए एॾो शेयर पियो हले, थी सघे थो, मूंखे ख़बर न आहे, थी सघे थो साईं वली खान खे ॿुधायो, थी सघे थो। छो जी एम साईं वली खान हिकु शइ हुआ न, ऐं पर थी सघे मूंखे ख़बर आहे। वली खान वारा बिज़नेस जो वारा मुज़ाकरात बि लॻा पिया, बोडा ज़रूरु ख़ाली भुटो मुज़ाकरा। पोइ मुज़ाकरात दौरान ई साईं जी एम सां निकिरी आई वापसि कराची, उतां साईं सऊदी हलिया पिया। सुभाणे का मसालो थिए, पुछा गाछा थिए। पोइ उहो थी वियो बंगाल मां फ़ौज कशी थी 25 मार्च ते, ऐं उन खां पोइ ईस्ट पाकिस्तान हेॾां सियासी कारकुननि में वठि पकड़ हुजे। मूंखे थोरो चुरपुर जी आदत घणी आहे सियासी वठि वठण, त मूंखे यादि आहे त
त आउं आहे सिंधी यूनिवर्सिटी जोधपुर जो मतिलबु छा आहे तव्हांजो एक्टिविटी एक्टिव रहण जो या ॿिए खे खोटण जो? न एक्टिव पाण एक्टिव थियण जो। पाण एक्टिव थियण। मां आयुसि सिंधी यूनिवर्सिटीअ में अची कुझु दोस्तनि खे गॾु कयो। इहे सभई मौला बख़्श इस्माइल वसाण अहिड़ा ई ॿिया टिया पंज 15 माण्हू गॾु कयो। गॾु कयो मुंहिंजो हाणे ॻाल्हि ॿुधो, इलाही इंजीनियरिंग कॉलेज जा ॿिया अख़्तर पहिरियों असांजो काके पोटो इहो पोइ जा हुआ, इहे हिनखे छॾे ॾे पोइ जा हुआ। ॿियो असांजो सोलंगी उहो ख़ैर इलाही माण्हू आहे, शबीर पंहिंजो ॿाहिरि घणा हुआ। पर मूं सभिनी जो बाबा हाणे हिते पाण पोइ छा ॿियो कुझु थियो कोन्हे, जनरल वाड़ी जो जलसो। छा थियो? जनरल वाड़ी माने 2-400 छोकिरा कया। बाबा बंगाल ते फौजकशी नामंज़ूर, फलाणो नामंज़ूर, तकरीर वठ आहे यूनिवर्सिटी में, सिंधी यूनिवर्सिटी लानून ते इहो जो थियो। असीं त निकिरी वियासीं, ख़तमु थियो। चयो थोरो को जुलूस वुलूस कढूं, शहर में प्लान थियो पर उहो कोन थी सघियो। पोइ कुदरती तौर ते थियो हुयो त मथां असांजे केस दाख़िल थी वियो। कंहिं ते दाख़िल थियो? केस दाख़िल थियो यूसुफ टालपुर। हाणे उहो हो ई कोन्हे। अच्छा, हुयो ई कोन? न, यूसुफ जखराणी उहो त हूंदो, उहो हूंदो पर उहो कोन हो। पर यूसुफ जखराणी हर रोशन पवण जो वास्तो ई कोन हो JSSF, उहो उन ते केस दाख़िल। ऐं अशोक कुमार प्रोफेसर, अशोक कुमार महिराण वारो प्रोफेसर, अशोक कुमार अवान त पोइ ठही महिराण कॉलेज हो पंहिंजो अर्जन दास दीवानो इंग्लिश पढ़ाईंदो उन ते। ऐं ग़ुलाम अली अलाना जो असांजे प्रो वाइस चांसलर हुयो, जी अलाना, साईं प्रोफेसर उमर बेमण, हमीद सिंधी ऐं आफ़ताब वारो छा नालो त आफ़ताब, उहे सभिनि ते थिया। सिंधी यूनिवर्सिटी मुलाज़िमनि ते ऐं सिंधी यूनिवर्सिटी मुलाज़िम सवाइ ग़ुलाम मुस्तफ़ा चाली बाक़ी सभिनि ते केस दाख़िल थियो। बाक़ी मूं अक्यूज़ न थी, स्टूडेंट बि थिया। ॿियो हो इक़बाल बेमण सन जो, उहो वॾो एक्टिव छोकिरो, उहो उन ते बि केस दाख़िल थियो। असां सभिनी केस दाख़िल थियो त पोइ इहो थियो त असीं सभु गिरफ़्तार थियासीं। ॾिसो मुख़्तलिफ़ टेक कोन था कयूं, असीं सभु थियासीं गिरफ़्तार। सभु आयासीं, गिरफ़्तार थी सेंट्रल जेल हैदराबाद में। सेंट्रल जेल हैदराबाद में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, गनी टालपुर जी वॾी का पहुच हुई। गनी टालपुर कहिड़ो पहुच हुई? अब्दुल गनी टालपुर असांजो जेल में वॾी सहूलियतूं कयूं। इहे असीं जेको जेल मां महीनो मई जून अच्छा गर्मी हुयूं त पाण उन वक़्तु अब्दुल गनी टालपुर साहिबु छा हुआ? कुझु कोन्हे, यूसुफ टालपुर भाउ होटल वोटल साई चीज़ हलाईंदो। अच्छा, ख़बर न छा हो थियो। बहरहाल असांखे सहूलियत जेल में ॾाढी मिलियूं, सहूलियतूं मिलियूं। खिल पोइ ॻाल्हि पोइ ॿुधाईंदुसि हिन में। सहूलियत इहो त असांखे हिकिड़ो वॾी बैरेक ॾिनऊं, बर्फ़, पाणी, थधा, घर जूं मानियूं। घर जी मानियूं मुंहिंजो घर ई कोन हो, न को यूसुफ जखराणी घर, न को इक़बाल मेमण जो घर हो। मूं हर माण्हू खे घर जी मानी अलो। पोइ असां जेल में हूंदासीं, मज़ा या ॻाल्हियूं थो कयो, कुझु जोक बि थिए। जेल में हूंदासीं त साईं उमर बेमण थोरो ख़ुशि मिज़ाज हो, जेल जो बहादुर हो। प्रोफेसर उमर बेमण वॾो कॉम्प्रेस हो, न पढ़ियल, वॾो नेशनलिस्ट हो। नेशनलिज़म जो ॾाढो सिंध यूनिवर्सिटी पायोनियर हिकिड़ो आख़ून शहीद। ॿियो हो प्रोफेसर उमर बेमण। इहे बुनियादु हुआ सिंध यूनिवर्सिटी में। इन्हनि हलचल हलाए असांजा उस्ताद इहे उमर बेमण, ख़ासि त उमर बेमण असरु हो यूसुफ टालपुर ते घणो। पोइ बहरहाल असीं जॾहिं जेल में हूंदासीं त पोइ मानी लॻंदी न, मानी किथां दाल आहे, किथां गोश्त आहे, किथां मच्छी आहे। असर आहे मज़ाक कंदो न। साईं उमर बेमण मूंखे अखि हणंदो, शाम छा ॾे ख़बर आहे? मुंहिंजो चइबो आहे दुआ घुरो, या मुंहिंजा मौला या ख़ाने जी हुकूमत सलामत रख, मुस्तक़िर रहे, 80 को साल ॿ जेल में हुजूं, अहिड़ा मज़ा कयूं, कमानी खाऊं, अहिड़ी मानियूं। हिते साईं अलाना साहब, जी अलाना चयो छोरा इहो छा आहे? जी अलाना न, ग़ुलाम अली अलाना। ग़ुलाम अली अलाना, भई हू बि जीए, हू बि ग़ुलाम अली, हू बि ग़ुलाम अली, हू बि जीए, हू बि जीए। जी त न हो न जेलनि बेलनि जो माण्हू। ही जेल जो, हू त प्रोफेसर हो त उते हो, ठीकु आहे। ग़ुलाम अली अलाना छोरा इहो छा आहे? घर मानी कान थी मिलई। पोइ वरी भोग वीचार छा कंदासीं। हिकिड़ो आयो पर कहिड़ो असां वटि कैदी आयो, मज़ा कयो। ॿधिजी तव्हां नओं रोज़ ॿधियो अचनि त मां चयो तव्हां
उमर मेमण साहिबु चयोसि चवां अॼु छा घुरायूं मूं चयो बाबा वञो कैंटीन तां वठी अचो अरे इक़बाल भेण वञो कैंटीन ते वञो हीअ शयूं वठी अचो उहो फिरियो त कैंटीन में जेल में किथां थी इहो धंधो पहिरियों जेलनि जो पोइ वरी मज़े वारी ॻाल्हि इहो थियो एकहतरि असां त हलियो मुक़दमो ट्राइब्यूनल कहिड़ो फ़ौजी अदालत समरेबिलिटी कोर्ट हूंदो हाणे इहो यया ख़ान जो दौरु अञा हले थो इहो जया कंदो समरेबिलिटी कोर्ट हूंदो त जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदो न फ़ौजी हूंदो कर्नल आर ब्रिजेर ऐं उन में वकील करण जी इजाज़त कान हूंदी वकील हूंदो पर वकील कन में ॿुधाईंदो अक्यूज़ खे ऐं यूसुफ टालपुर जो वकील हो साईं कमर तमाशा नवीद जो वालिद साहिबु असांजो वॾे रिश्तेदार भाइटी दोस्ती मुंहिंजो वकील हो हफ़ीज़ कुरैशी सीनियर चाचो त कोई सीनियर हिकिड़ो ई ॿियो ॿिया भेण इहे तो हफ़ीज़ कुरैशी इहे समुझो को हिकिड़ो वकील हो हफ़ीज़ कुरैशी मूंखे कॾहिं बि न सीनो पोइ हलियो साईं सभिनि ते तो छा कयो कंहिं ते हीउ ॾोहो कंहिं ते हीउ ॾोहो वरी नालो वठिबो हाणे हू ज़िंदा कोन्हे पर मज़े वारी खिल भोग वारी ॻाल्हि थियो त चए साईं मां छा कोन्हे असांजो उमिरि छोरो दोस्त हो माना उहो कामिड़ी ॾोहो वरी मूं लाइ अख़बार वठी ॾिनो सभिनी लाइ पर मूं लाइ वठी ॾिनो चेबल बिल्डिंग में मां वरी अख़बार छा कंदो ट्रायल पियो हलंदो मां अख़बार खोले पढ़ंदो हुउसि अलाना साहिब सां गॾियल छोरा बसि त कर हू ॾिसे पियो महाराज उमिरि साहिब मज़ो ईंदो त छेड़ खाधे थिए त भले तंग थिए जिना खे पाई ॾो अलाना साहिबु ख़्वाजा थो जिना जी कम्यूनिटी आहे त सो वेठासीं पोइ केस पिया हलिया मां मज़े वारी जो ॻाल्हि अथई त उमिरि में मोहम्मद उमर में सॾा फलाणो चयो यस सर फलाणो माण्हू फलाणो यूसुफ टालपुर मोहम्मद यूसुफ टालपुर पीर बख़्श टालपुर इहे शाह मोहम्मद शाह वलद अहमद शाह सॾ वलद त यस सर अब्दुल हमीद सिंधी चए नो सर चए छा चएसि अब्दुल हमीद मेमण वलद सेठ सुभाई हमीद मेमण अब्दुल हमीद मेमण वलद सेठ सुभाई फ़ौज की चीज़ हा हमीद मेमण वलद सेठ सुभाई खिल थी वई पोइ सभिनि ते पियो हलियो केस पोइ मूं ते पिया शुरू थी विया त तूं फलाणे ॾींहं में अञा आऊं ॿधल ई कोन हुउसि मुंहिंजो मामे जो पुटु शाहनवाज़ शब्द हो मार्केट थाणे मिल्ट्री कोर्ट में उहो उनजो डॉक्टर अफ़गान जो केस जेका डॉक्टर अफ़गान खे ॿार कयो डॉक्टर अफ़गान हो अख़बार ते ॾिनो सॻो मामूं सॻो मामूं त पोइ ख़ैर पोइ उहो पियो हलंदो इहो बज़ा वारी ॻाल्हि ॿुधाई बज़ा करे इन करे छा असांजो इलेक्शन कोन थी सघी छो जो हाणे जेल में घणो टाइम असीं जेल में थोरा महीना 5-6 महीना रहासीं मज़े वारी ॻाल्हियूं ॿुधाई इहो पहिरियों जेल अथव न हीउ त मुंहिंजो टियों जेल सर जेल मुंहिंजो हा लाकप न जेल पहिरीं बि रहियो आहियां पहिरीं हैदराबाद जेल में नवाब शाह मूंखे सज़ा वठी आहे साल सज़ा हैदराबाद सेंट्रल जेल रहियो अच्छा माना पुराणा आहे न हीउ मुंहिंजो ॿियो जेल त पोइ इहो सज़ाऊं हिन में बि सज़ाऊं असांखे ॾिनऊं अच्छा हा न केस हलियो पियो ट्रायल हलियो पियो सज़ाऊं सज़ा में छा चयऊं त हिन सज़ा कोन ॾिनो अॻी हिन में कोन ॾिनो ॾियणी हुई न ट्रायल पियो हलियो ट्रायल पियो हलियो चयो सभु तयारु हुआ सज़ा लाइ हाणे असांजी इलेक्शन कोन्हे पोइ छा थियो यूसुफ टालपुर जो कॉन्टेक्ट थियो कमर तमाशा जो थियो भुटे साहिब सां तव्हां जेल में आहियो असीं जेल भई मूंखे ख़बर कान्हे असांखे कुझु रिलीफ मिलियो त बाबा हाणे असां हिनखे ज़मानत ते छॾियो कोर्ट कॾहिं फ़ौजी कोर्ट छॾी नी ज़मानत मुंहिंजो ज़ामिन हो अब्दुल गनी टालपुर ॻोठ पोइ ईंदी हाज़िर ते कोन ईंदो कोन अचां कॾहिं ज़ुल्म हुजे मूंसां जीप मोकिलींदो ॻोठ त भाणो वटि पहुचणो ॾुखियो न पोइ विलीज जीप अचे त पोइ सभिनी जो बेल थियो पोइ बेल थियण खां पोइ यूस वठंदो मूंखे चयो शाम छा ॻाल्हि ॿुधो हाणे पाण खे छॾींदा जेल मां पाण खे जेल मां छॾींदा निकिरूं था ॿाहिरि ठीकु ज़मीननि ते या छा ते ऐं हाणे पाण खे हिकिड़ो कमु करे पंहिंजे उस्ताद छॾाइणा तुंहिंजी मर्ज़ी
मूंखे ख़बर कर छॾी न यार छॾे वेठा आहियूं मज़े सां उन उमिरि साहिब लाइ चयो सभिनी लाइ सभिनि लाइ ज़रूरु उमिरि सां ज़रूरु ठीकु आहे की पोइ छा ख़्यालु अथई मुंहिंजो ठीकु वञा त ॻोठ बि ॾिस हाणे स्टोरी मज़े आहे त बुटे साहिब सां कचे थी अथई मां ॻोठ ॾियुसि चए भला पाण कीअं मिलूं पोइ हलिणो मूं चयो केॾा हलिणो चए ज़ुल्फ़ भुटो थो अचे नवां जतोई गुलाब सां जतोई वटि उते पाण हली मिलूंसि पाण त निकिता आहियूं छा ॿियनि लाइ चऊं हा पुट साहिब मूंखे त सुञाणंदो बुटे साहिब मुंहिंजो अॻे साईं वॾे वॾे सन में मुलाक़ात नवाब शाह में बि असां वटि मुंहिंजी वाक़फ़ियत हुई त ख़ैरु अची वियासीं हाणे आऊं आयुसि हाला मूंखे अची खयो इहो सुठाणपुर असांजो पेट्रोल पंप मीहनि जो पंप सरबो हिते वेठुसि मूंखे गाॾी केरु पियो हलाए कमर तमाशा गाॾी पियो हलाए यूसुफ टालपुर गाॾी पियो कमर तमाशा अॻियां वेठो आहे मां बि पोयां वेठो ॿ टे ॿिया दोस्त ॿी गाॾी में हाणे वञूं पिया हाणे असांखे वञिणो नाश्ते ते नवां जतोई तॾहिं सुबुह सवेल निकिता पंहिंजे छहें बजे सुबुह आबा सकड़ में यूसुफ टालपुर खां गाॾी लॻी वई कंहिं थोरी लेट थी वियासीं पोइ असीं वियासीं नवां जतोई त थोरो असीं लेट थी वियासीं लेट थी विया नाश्तो वाश्तो थी वियो त वियासीं मिलिया वठी आया हाल में उन हाल में मख़्तूम मोहम्मद जमा तालुब मौला हो काज़ी मोहम्मद धमरा हो अब्दुल फताह मेमणो ॿिया माण्हू अहमद नवाज़ अवाण लाड़काणे वारो इहो नवाब शाह जो पोइ तॾहिं वकील थियो न लाड़काणे छॾिया इहे हुआ मुख़्तलिफ़ असां आयासीं मिलिया त भुटे साहिब सां हाणे वेठासीं भुटो साहिबु वेठो आहे हीअं भुटो साहिबु साम्हूं वेठो ॿियनि सां गॾु असीं हीअं वेठा आहियूं हिकिड़ो वॾो गुलदस्तो साम्हूं पियो टेबल ते त रोशन पवार ॿुधो न असां सां कैदी हो न उहो गॾु हलियो पोइ त पीपल पार्टी हलियो हो न सची असां नवाज़ भुटो बि कंहिं रमो जेको पोइ रजिस्ट्रार थियो हो इहो बि असांजे रमो उहो बि मज़ा आयो भलो माण्हू अञा पर होश आहे यार त पोइ वरी साम्हूं हो न त भुटे साहिबु चए जतोई हे हटायो गुलदस्तो मां सम्झा गुलाब सां जो त पाण अची करे हाणे वेठा आहियूं ॻाल्हियूं ॿोलियूं पियूं हलनि हाणे कीअं थियो छो इहो थियो हंगामो इहो कंहिं जलसो कराए कंहिं करायो जो तकरीरूं थियो फलाण थियो त केरु कोन्हे रोशन पवार चयो अॼु बि जीअर वेठो आहे कॾहिं पुछी वठो रोशन पवार चयो कंहिं कोन कयो असां मां कंहिं कोन्हे इहो शाह मोहम्मद शाह भुटे मूंखे चयो मूं ॾे ॾियारियो हा बाबा ईअं चयो मां चुप रहियुसि त हीउ शाह मोहम्मद जो सिंध यूनिवर्सिटी शागिर्दी कोन्हे इहो अचो सिंध यूनिवर्सिटी कमु कराए थो सभु वधाए थो मूं खां ठहे पर रहियो कोन थियो मूं चयो मूं चयो हा ज़ुल्फ़ काली भुटो सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर आहे त खे थो ॿुधाई मुंहिंजो चवणु भुटे साहिबु हुनखे शटअप काढियो बसि कर भुटो साहिबु ॻाल्हाए तेज़ी मां त हाणे बसि खोड़ थियो बसि कर मूं चयो हा ज़ुल्फ़ काली भुटो आहे वाइस चांसलर मुंहिंजे रोज़ाने हे त लॻाईंदो हाज़िरी त मां शागिर्द आहियां न इहो हिते थियो इहो किसो पोइ वरी असां निकिता पोइ वरी यूसुफ साहिबु चयो साईं हाणे इहो असांजे प्रोफेसर वॾा पिया असां लेक्चरार वॾा पिया असां अदीब वॾा पिया चयो मिलूं था ऐं हिस्ट्री जी ॻाल्हि त कीअं फ़ोन सां कॉन्टेक्ट थी न भुटो साहिबु फ़ोन करे लाइन वारी बाबा मूंखे जनरल अतीक मिलाए ॾियो केरु जनरल अतीक उन सां ॻाल्हाई हा जनरल साहिबु असां साम्हूं वेठो ॻाल्हाए इहे पोइ कुझु चईसि माण्हुनि जो नालो चई त छा भई छोकिरा त निकिता आहिनि मूंसां ॻाल्हाइनि पिया हाणे कढियो प्रोफेसर वग़ैरह बेॾो ई हिन छॾिबो इहो भुटे साहिब जो थोरो असांजो थियो ख़ैर जो वॾनि सां त हलिको जो सभु कुझु गाॾियूं असांखे मिलनि वॾनि सां त हलिको इहो भुटे साहिब जी ॻाल्हि ॿोल थी पोइ हिते ई थियासीं हिते छाकाणि असांजी कन्वेंशन न थी सघे थो सही मां कह ॾियुसि इक़बाल तरीन वारा ॿाहिरि वक़फ़ो थो वठां जी हिकिड़ी ॻाल्हि वक़फ़े खां भला मां खां पुछां साईं जी जेका इलेक्शन आहे 3 तालुकनि वारी इन में साईं सां ख़िलाफ़ थो बीहे मलिक सिकंदर साहिबु ठीकु आहे मलिक असद जो वालिद ठीकु आहे ॿिन्ही में मैच त कोन्हे
हो बरे सगीर जी हेॾी वॾी शख़्सियत आहे, हो पंहिंजे इलाइक़े जो वॾो माण्हू आहे। मूंखे हिकिड़े ॾींहुं नवाब यूसुफ टालपर साहिबु ॿुधायो त न तव्हां कयो चयोसि बिल्कुलु सही ॿुधाई। अच्छा, तव्हां मूंखे चयो कोन बिल्कुलु सही। अच्छा, हा, इहो तव्हां सुवालु पुछियो त मां ॿुधायो बिल्कुलु सही ॿुधायो। ॿुधायो सुवालु कयो। मूंखे चई त सैयद जो हिते इलेक्शन बीहण जो ख़्यालु ई न हो, राशिदी सैयद खे ॻोहे में विधो। ॿुध इहो बिल्कुलु यूसुफ सही थो चए साईं। इहा ॻाल्हि हीअं आहे, यूसुफ साहिबु जो तहलक हूंदो मोहम्मद सिद्दीक़ शोरे सां। ठीकु थियो। ॿुधनि हा, मोहम्मद सिद्दीक़ शोरे जो तहलक घणो हुओ प्रोफेसर उमर मेमण सां। प्रोफेसर उमर वारनि साईं JSSF मेंबर थिए। हाणे मलक ते ॾिनो सच ई आहे, छो मां हुन में हुउसि। यूसुफ साहिब वारा साईं वॾे मूंखे मोकिलियो, बाबा तव्हां ॻाल्हायो था त ही भले साईं खे एतबार हो यूसुफ ते, पर माना को त माण्हू पंहिंजो हुजे त मलक जी राय हुतां JSSF सां न बीहां। मलक मलक साहिबु छा कयो, सूबाई असेंबलीअ में बि फेर फार्म भरियो, क़ौमीअ में भरियो, सूबाई कोठड़ीअ में। साईं JSSF सिर्फ़ु क़ौमीअ में भरियो, सूबाई में भरियो राष्ट्रीय साहिबु। राष्ट्रीय साहिब जी ख़्वाहिश हुई, अगरि सही पर राष्ट्रीय साहिब ख़्वाहिश हुई मां बि MP थिए। साईं बि चाहियो त आऊं MLA थियल मूंसां MP हुजे ई। ख़ैर इहा ॻाल्हि हूअं थोरी ग़लति आहे। ॿोए बिना त मलिक सिकंदर ख़ान लड़णु नथी घुराई, चई त हुनखे डपु GM सैयद ज़ाहिर JSSF त हिन इलाइक़े अंदाता हो, हिन सिंध जो वॾो सियासतदान, त JSSF सां कीअं करे इलेक्शन। मलिक साहिबु सुठो ॻाल्हायो ऐं वेठो। मलिक साहिबु चयो बाबा ॻाल्हि ॿुधो, साईं खे चयो यूसुफ तई वञो मुंहिंजो तार ॿुधाए फलाणो आहे। त साईं खे चयो बाबा किबला मूंखे छॾे सूबाई सम्झि बिना मुक़ाबले, तूं बि थी बिना मुक़ाबले, आऊं हथो खणा। इहा मीटिंग किथे थी आहे? कोठड़ी मलक संदसि घर जाइ त उतां कर जेका बि उते थी आहे। इहो नथे लड़ां तव्हां JSSF मुंहिंजो त मां शहर रुड़ी वेंदो, काबे जे साम्हूं थियो आहियां। इहो चए त केॾां वञा। पोइ इहो थियो, पोइ इलेक्शन थी। साईं JSSF जी ख़्वाहिश हुई त पोइ वरी कोशिशि थी त पर राष्ट्रीय खे वरी कंहिं ॿिए हंधि बीहारियो। इहो असां वटि ॿियनि कई, असां कोन कई। साईं जो पुटु बि हिन ॻाल्हि हामी कोन लॻो। साईं इलेक्शन में बि बीहे, पर जे बीहे त बि राष्ट्रीय केरु न हुजे। ख़ैर त पोइ इलेक्शन थी वई। साईं JSSF बिल्कुलु यूसुफ टालपर जेको तव्हांखे चयो एज़ इट सचो, थोरो फ़र्क़ु हुयो। इहो न हो त को हू राष्ट्र ॿोए बि कोन ॾिनो भई हो। पर ऐं ॿी ॻाल्हि थो ॿुधाई, भुटे साहिब बि नथे चाहियो JSSF सां मुक़ाबिलो थिए। अॼु इहो आऊं थो ॿुधाई नथे चाहियो त को भुटे साहिब JSSF सां मुक़ाबिलो थिए। ॿुधो त सही, हीअ ॻाल्हि 1970 जी ॻाल्हि आहे। 80 सां हैदर मंज़र साईं वॾे मूंखे चयो बाबा हाणे पाण खे हलिणो आहे सरीअ पोस्तार। ठीकु आहे। इस्माइल वसाड़ो गॾु हुजे, सिकंदर भॻवान ताज जोड़ियो, पुछिजो ताज खां। साईं चयो साईं असां तयारु पिया थिया आऊं हुजां मथे त फ़ोन जी घिटी वञी। इहे कोन घिटी डायल फ़ोन। ऐं मूंखे थोरो तकड़बाज़ आया न, हीअ मूंसां सभु तकड़बाज़। मूं वरी फ़ोन जी घिटी खई, हलो बाबा साईं आहे। हेठों बि कंहिं खई, हुतां साईं आहे। हा ऐं सम्झी वियुसि आवाज़ मूं सुञातो। हा मूं चयो साईं आहे। तव्हां केरु? त ज़ुल्फ़कार पुटु। अच्छा। मूं चयो तव्हां केरु? चयो मूं कोन ॿुधायो केरु। बाबा आहे। मुंहिंजो साईं हेठि आहे। बाबा साईं खे चओ त मूंसां थोरो 2 मिंट ॻाल्हाए। भॻुसि हेठि, साईं ज़ुल्फ़कारी पुटु फ़ोन ते आहे। साईं आयो पे, चढ़ियो मथे चढ़ियो, ॻाल्हाईंसि। छा ॻाल्हाईंसि ख़ुदा ख़बर। हुन छा पियो ॻाल्हाए ख़ुदा खे ख़बर आहे। मूं बि हर मुंहिंजो नथे चयो, मूं सम्झो पियो साईं वॾे पे चयोसि त बाबा ज़ुल्फ़कार, इहे बाबा ज़ुल्फ़कार हींअर वञा थो कोहिस्तान सरीअ इलेक्शन जे हुन में, पोइ ॾिसूं था। हाणे ख़ुदा खे ख़बर मिलण ते चाहियूं या नथे हुन चाहियो, इहा ॻाल्हि आहे। इहा एसी त आऊं बि गवाह आहे। ठीकु आहे। इहो
सो इहे सभु ॻाल्हियूं थियूं आहिनि। इहो तव्हां ते इलेक्शन ते अची वियो त मां बची वियुसि। बाक़ी JSSF जी स्टोरी असुल। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ साईं शाह सां जूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। असां सां गॾु रहिजो।